अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सौजरो न्यूज़ में भली कार। ब्यूरो चीफ घोट की कादी अयाज कलवाल की खबर मूजिब जिसकम ज़िले घोट की तरफा गो अफ़गानी गो रैली कढ़ी वई, जिसकम कारकुनन भिटाई चौक का एहतजाजी रैली कढ़ी शहर के मुख्तलिफ हंधन ता गश्त करे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर प्रेस क्लब मीरपुर माथेलो अगियां एहतजाज कयो। और मौके ते जिसकम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़, मीर हसन लाशारी, इम्तियाज़ भुट्टो, एडवोकेट अब्दुल मजीद, मीर बहार, नदीम मलाणो, अम्मार मलाणो, जिसाफ अगवान, शहरियार, मरनास, परवेज़ कलवड़, अजहर कलवड़, मीर अहमद गबोल, जावेद देशी, रहीम देशी ऐं ॿियनि चयो त सिंध में धारे आबादकारी सबब अमन अमान तबाह थी वियो आहे ऐं सिंध जा वॾा शहर धारियुनि हवाले थी विया आहिनि। उन्हनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां धारियुनि अफ़गानियुनि पठाणनि जी नेकाली जो ऐलान कयो आहे, पर सिंध में उन ते अमल न पियो करायो वञे। उन्हनि चयो त ज़िले घोटकी जे नंढनि वॾनि शहरनि में अफ़गानी पठाण मौजूदु आहिनि, उन्हनि खे नेकाली ॾिनी वञे।